बाज़ार में खपाए छॾिया। हाणे बोर्ड वारा स्कूलनि में वेठा आहिनि, हिकिड़े पासे उहो अज़ाब आहे, ॿिए पासे ॿारनि जी स्कूली वक़्तु ज़ाया पियो थिए त स्कूल बंदि पिया आहिनि, तालीम जो निज़ाम बंदि पियो आहे। ऐं हिननि जी प्लानिंग इहा आहे, जेके करोड़े रुपयनि जूं बेसिक हेल्थ यूनिट ठाहिया अथनि उहे 4-4 फुट पाणी जे हेठि त हाणे माण्हू अस्पताल में कीअं वञे, डॉक्टर कीअं वञे, नर्स ऐं वार्ड बॉय कीअं वञे। त हिननि एॾी बददियानती सां ऐं बदनीयती सां जंहिं बि शइ मां ही पैसा कमाए सघनि था, हिननि रुगो पैसो कमायो आहे। अवामी ख़िदमत जो अहसासु ऐं जज़्बो हिन में मरी चुको आहे। हाणे माण्हुनि खे वक़्तु आयो आहे त माण्हू पंहिंजे शऊर ऐं सुजाॻी जो मुज़ाहिरो कनि। जीअं हिननि वोट वठी माण्हुनि खे सिंध खे बर्बादु कयो आहे, त हाणे माण्हू ईंदड़ वक़्त में पंहिंजे वोट जो इख़्तियार जेको आहे उहो हिननि खां खसे, कंहिं अहल माण्हुनि जे हवाले कनि, विचोले तबिके जी क़यादत जे हवाले कनि, क़ौम परस्त वतन परस्त सियासत जे हवाले कनि, त जीअं सिंध में तब्दीली जी शुरूआत थिए, इनकलाब जी शुरूआत थिए, सिंधी माण्हुनि जी इज़त वक़ार जो सिलसिलो शुरू थिए ऐं सिंध जा माण्हू सुख जो साह खणी सघे। सिंध में बल्दियाती इलेक्शन जो जेको ॿियो मर पंहिंजे सॼे तारीख़ी पस मंज़र में हितां ई करप्ट सरकार आहे। हुननि वटि इक़्तिदार ऐं सियासत ॿई पंहिंजा खीसा भरण जे मक़सदनि लाइ हिननि इख़्तियार कई आहे। अवाम जी ख़िदमत नाले या सिंध जी तरक़ी जे नाले हुननि वटि का एजेंडा कोन्हे। हींअर बोर्ड जी जेका सूरत हाल आहे, हुन बोर्ड में बरसाति जो मौक़ो वठी हिननि सिंध खे वारे वारे सां शहर करे ॻोठ करे ॿोड़ायो आहे। 1.5 महीनो गुज़री चुको आहे, अञा ताईं गंदो पाणी माण्हुनि जे ॻोठनि मां कोन निकितो आहे, ॿनियुनि मां कोन निकितो आहे। माण्हू जी आह पुकार पवे पई। रोज़ माण्हू जेको आहे मलेरिया में, गैस्ट्रो में, डेंगी जी बीमारी में रोज़ समय माण्हू मरनि पिया, जेके अञा ताईं रिपोर्ट न पिया थियनि। त एॾो वॾो दाद बेदाद इंसाफ़ नाइंसाफ़ी जबर इन जी ज़िम्मेवार पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। वेतर हिननि असां इब्तिदाई ॾींहंनि में चयो त बाबा तव्हां टेंट सिटी ठाहियो, माण्हुनि खे उते खाधो लो, माण्हुनि जी संभाल सवली, बीमारी में इलाजु सवलो। हिननि किथे बि टेंट कोन ठाहियो, पंहिंजा त टेंट कोन्हे न, पर जेके बैनुल अक़वामी इमदाद में टेंट आया चाहे कच्छ में खणी वेठा आहिनि, त उन्हनि खे दफ़नाइण लाइ उन्हनि खे जॻह न पई मिले, त पंहिंजे मासूम ॿार खे दफ़नाइनि किथे। हींअर बोर्ड में जे इहे साहिब हैसियत विचोले तबिके जा माण्हू, इहे जेकॾहिं उन्हनि खे अनाज खाधो पचाए न पुॼाईंदा त लखे माण्हू बुख विखे मरी वञनि हा सिंध में। ही सरकार त इमदादुनि खे रुगो गोदामनि में बंदि कंदी रही, पंहिंजे घरनि में बंदि कंदी रही, पर ही विचोले तबिके जे माण्हुनि हड़ा वड़ा कोशिशि करे इहो दस्तरखान ठाहे माण्हुनि खे बुख में मरण खां बचायो आहे। जॾहिं हाणे इन क़िस्म जी सूरत हाल आहे त माण्हुनि खे सोचणो पवंदो त पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो, अञा बर्बादी ईंदी। ही मौसमियात वारा चवनि था हर 2-3 साल सिंध में इन खां वधीक ख़तरनाक बोॾूं ईंदियूं, बरसातूं ईंदियूं, ऐं इहो 20 साल बरसातुनि जो सिलसिलो रहंदो। पोइ छा थींदो? इन करे रस्तो इहो आहे, पीपलनि लीगलनि खे वोट ॾियणु बंदि कयो, वतन जे हक़ में वोट विझो, पंहिंजे घर मां पढ़ियल गढ़ियल पुट गैरत वारो ॿारु उनखे यूनियन काउंसिल जो चेयरमैन ठाहियो, त उहो जेको ग़रीब जे बल्ब जो पैसा खाए न, गटर जी नाली जा पैसा न खाए, पर पंहिंजी गैरत सां पंहिंजे ॻोठ खे तरक़ी ॾियारे, हिकिड़ो शानदार ॻोठ ठाहे। अहिड़नि माण्हुनि खे चूंडियो, वोट ॾियो, त जीअं सिंध जो मुक़दर खिले ऐं सॼी क़ौम जेका बावका तरीक़े सां